शिकारपुर का फकीर कमालदीन मक्सी की रिपोर्ट। जिला शिकारपुर 17 ॾींहं पहिरियां गाहिजा थाणे की हद में अगवा थियल मधेजी गोट पमर पलीजा वासी नौजवान डॉक्टर हफीज़ुल्ला पमर ऐं 10 वरियन जो मौसूम भाइटियो जे अली गुल पमर बाजियाब न थी सघिया। वारसन जो एहतजाज पुलिस खिलाफ नारेबाज़ी। पमर बिरादरी पारां दरगाह शहीद अली हैदर शाह खां सरताज पमर सिराज पमर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। शहर जो गश्त रैली में शरीक मुज़ारिन मुख़्तलिफ़ हंधनि शाही बाज़ार स्टेशन रोड मैन बस स्टॉप सखड़ लाड़काणो रोड तां थींदी प्रेस क्लब मधेजी आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। असांजी मग़विन के 17 ॾींहं गुज़री विया आहिनि पर पुलिस असांजे मग़विन खे बाजियाब करण में नाकाम थी वई आहे। पुलिस खे मग़विन बाबति ख़बर हुजण बावजूद पुलिस खे बाजियाब करण लाइ तैयार न आहे। 17 ॾींहं थी विया आहिनि। मग़विन जे घर में कोहराम मतल आहे। पुलिस मग़विन खे बाजियाब न कराए सघी आहे। हिन नाला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मग़वी हफ़ीज़ुल्ला पमर ऐं 10 साला नींगर अली गुल पमर खे बाजियाब कयो वञे।